निगरान वफ़ाक़ी सरकार पेट्रोल जे अघनि में घटिताई जो इशारो ॾेई छॾियो। वापार वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर गौहर एजाज़ चयो आहे त 1 अक्टूबर ते अवाम खे ख़ुशख़बरी मिलंदी ऐं पेट्रोल जे अघनि में घटिताई थींदी। डॉलर जे अघ में इज़ाफ़े सबबि महांगाई थी आहे। मईशत जी बहितरी लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। डॉलर जे अघ में घटिताई सां अवाम खे रिलीफ मिलंदो। करंसी स्मगलिंग रोकण लाइ कोशिशूं जारी आहिनि। मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर तरफ़ां हलंदड़ तरक़ियाती स्कीमुनि ते कम जी रफ़्तार तेज़ करण जी हिदायत। हैदराबाद सखर मोटरवे जे लैंड एक्विज़िशन जो मसइलो फौरी तौर हल करण जो हुकुम। आम चूंडुनि जी तयारी बाबति भी इंतज़ाम करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त बरसाती ॿोॾि मुतासिरनि जा घर ठाहिण जी कोशिश कई पई वञे। धाड़ियनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। जल्द सुठा नतीजा निकिरंदा। सिंध जी निगरान हुकूमत आम चूंडुनि लाइ मुकमल तौर तयार आहे। सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ चयो आहे त जिते ॾोहो थींदो उतां जे सरदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सरदारनि जो तालुक़ भली कंहिं बि पार्टी सां छो न हुजे, ॾोहारनि जी पुठभराई ते बख़्श न कयो वेंदो। कराची में अमन अमान जी सूरतहाल बहितर करण लाइ रेंजर्स खां बि मदद वरिती वेंदी। स्ट्रीट क्राइम में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। आम चूंडुनि में उम्मीदवारनि जे लाइ ख़र्चनि जी रसीद, बिल, चालान ऐं वाउचर समेत हर अदायगी जो रिकॉर्ड ॾियणु लाज़मी करार। इलेक्शन कमीशन रूल्स में 18 तरमीमूं तजवीज़ करे छॾियूं। उम्मीदवारनि खे जॉइंट अकाउंट खोलण जी इजाज़त न हूंदी। चूंडुनि लाइ दरख़्वास्त 1 लख रुपयनि जी रक़म सां गॾु जमा कराई वेंदी। नामज़दगी कागज़नि सां जमा करायल रक़म नाक़ाबिले वापसि हूंदी, जेका क़ौमी नाणे में जमा कराई वेंदी। सिंध सभा वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त इलेक्शन कमीशन आम चूंड जी तारीख़ जो ऐलान जल्द कंदी। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंड लाइ इलेक्शन कमीशन खे हर मुमकिन वसीला फराहम कया वेंदा। नवाज़ शरीफ़ अदालत ऐं हुकूमत जी इजाज़त सां परॾे वियो। ख़बर नाहे नवाज़ शरीफ़ ॾे वापसीअ ते हिफ़ाज़ती ज़मानत हासिल कंदो या न कंदो। निगरान हुकूमत ट्रक में वेही इक़्तिदार हासिल न कयो आहे। निगरान हुकूमत दौरान कंहिं सां बि ज़्यादती न थींदी। पीरानी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल ढींगरी फातिमा फड़ो जे वारसनि खे हिसाइण बाबति सिंध टी वी न्यूज़ जी ख़बर जो SSP नोटिस वरितो। SHO ख़ानवाहन मुअत्तल DSP खे जांच जो हुकुम। 2 ॾींहनि अंदरि रिपोर्ट तलब। फातिमा फड़ो जे मर्द जो चवणु आहे त SSP ख़ातिरी कराई आहे त साणनि इंसाफ़ कयो वेंदो। पीरनि जी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल ढींगरी फातिमा फड़ो जे केस खां पोइ कठ घुराए धमकियूं ॾियण जे केस में फयाज़ शाह ऐं मंसूर मेमण 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। अदालत तरफ़ां रिमांड मुकमल थियण खां पोइ जवाबदार खे ॿीहर पेश करण जो हुकुम। जैतबाबाद में ज़्यादती खां पोइ मुबैना तौर क़त्ल थियल ढींगरी हसीना खोसो जी क़बर कुशाई जो हुकुम। अदालत तरफ़ां पोस्टमार्टम में लापरवाही कंदड़ MS डॉक्टर समीना शाह ऐं सिविल सर्जन ख़िलाफ़ बि कार्रवाई जी हिदायत। अदालत हुकुम ॾिनो आहे त ढींगरी हसीना खोसो जी क़बर कुशाई करे जुज़ा हासिल कया वञनि। PP अगवान ऐं अॻूणे ज़िले नाज़िम सलीम जान मज़ारी जो तर्जुमान ऐं गैर क़ानूनी हथियार रखण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार। पुलिस शाह ग़ुलाम उर्फ़ जाड़ो मुल्क खे खांगी फैक्ट्री ते छापो हणी गिरफ़्तार करे वरितो। नेब खे अॻूणे वॾे वसीम मुरादरी शाह जे वेझे साथी सलीम बाजारी ख़िलाफ़ जांच रिपोर्ट पेश करण लाइ आख़िरी मोहलत। हैदराबाद जे एहतसाब अदालत तरफ़ां इंक्वायरी में मुसलसल देर ते कावड़ जो इज़हार। नेब जे जांच टीम खे 11 नवंबर ताईं इंक्वायरी रिपोर्ट पेश करण जो हुकुम। हिंगोरजा में नौजवान की गिरफ्तारी ख़िलाफ़ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहरा ते धरणो, ट्रैफ़िक मुअत्तल। ॻोठाणनि जो चवणु आहे त नौजवान रमज़ अली सहते खे पुलिस बिना कंहिं जवाज़ गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। ऐं चीन जे शहर हांगझू में एशियन गेम्स जी शानदार इफ़्तिताही तक़रीब। चीनी सदर शी जिनपिंग जी शिरकत। एशियन गेम्स 8 अक्टूबर ताईं जारी रहंदियूं। पाकिस्तान जो 282 रुकनी जथो शिरकत करे रहियो आहे।